लाहौर में तूफ़ानी बरसात जो 30 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। शहर में 10 कलाकनि दौरान 291 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। सभ खां वधीक बरसात लक्ष्मी चौक वेझो 259 मिलीमीटर रिकॉर्ड पई। ज़ोरदार बरसात सबब मॉल रोड ऐं GOR वारनि इलाइक़नि में केतिराई वण टोड़े पोल किरी पिया। बिजली जी फराहमी मुअत्तल। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 7 ॼणा फौत थी विया, केतिराई ज़ख़्मी। हर तरफ़ पाणी ही पाणी। सॼे शहर जी इंतज़ामिया ऐं वासा लाहौर जा समूरा ऑफिसर तोड़े स्टाफ पाणी जे निकाल लाइ मुकमल तौर मुतहरक। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी मूजिबि अॼु राति 9 लॻे ॿीहर बरसात जे नए स्पेल जो इम्कान आहे। कोशिशि आहे त ईंदड़ स्पेल खां अॻु पाणी निकाल कराए वञे। मुस्लिम टाउन ऐं गार्डन टाउन में बरसात जो तमामु घणो पाणी अची वियो हो। पाणी जे निकाल लाइ हिन वक़्तु 134 पंप्स कमु करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी लाहौर में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ सूबाई हुकूमत खे क़दम खणण जी हिदायत। वज़ीर आज़म जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया रेस्क्यू 1122 PDMA म्यूनिसिपल ऐं लाॻापियल इदारनि खे तहरीक में आंदो वञे। ज़रूरत पवण ते NDMA ऐं वफ़ाक़ी इदारा पंजाब हुकूमत खे मदद फ़राहम कनि। वज़ीर आज़म जी मुल्क जे ॿियनि हिस्सनि में बि बरसातुनि दौरान अॻुवाट हिफ़ाज़ती इंतज़ाम करण जी हिदायत। 7 खां 10 जुलाई ताईं सॼी सिंध में तूफ़ानी बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि सुभाणे खां ओभर ऐं ओलह जूं हवाऊं सिंध में दाख़िल थींदियूं। कराची, हैदराबाद, जामशोरो, मीरपुर ख़ास, टनो मोहम्मद खान, मटियारी ऐं शहीद बेनज़ीराबाद ज़िलनि में मींहुं पवंदो। लाड़काणे, ख़ंबर शहदाद कोट, थरपारकर, उमरकोट, बदीन ऐं ठटे में गजगोड़ सां बरसात जो इम्कान। जेकबाबाद, कशमोर, घोटकी, सखर, ख़ैरपुर, नौशेरो फेरोज़ ऐं सांगड़ ज़िलनि में बि ज़ोरदार बरसात जी अॻकथी। शहरी ॿोॾि जो ख़तरो। ऐं कराची जे माड़ीपुर वारे इलाइक़े में बिजली जी बंदिश ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया सख़्त एहतजाज। रोड ब्लॉक धरड़े सबब ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियूं बीहजी वियूं। पुलिस एहतजाज कंदड़नि ते लठबाज़ी ऐं शैलिंग करे रोड खे खोलराए छॾियो।